दोस्तों अॼु असांजो प्रैक्टिकल आहे हाउ टू मेक प्लास्टिक कीअं ठाहिजे। हिन प्रैक्टिकल जे लाइ जेको असांखे सामान घुर्बल आहे उन में गिलू खपे असांखे ऐं कुझु डिटर्जेंट खपे तमामु थोरी तइदाद में, तमामु घटि क्वांटिटी में डिटर्जेंट खपे ऐं उनखां पोइ असांखे नंढो गिलास बि खपे जंहिंमें असां प्लास्टिक ठाहींदासीं। जेकॾहिं कलर बि हुजे त अञा बि बहितर आहे, लेकिन असां फ़िलहाल कलर इस्तेमालु नथा कयूं। सभ खां पहिरियां असां छा कंदासीं त हीउ जेको प्लास्टिक आहे इहो असां हिकिड़ी बाटल में अलॻि कंदासीं। तव्हां ॾिसी सघो उहो असां मिक्स कयूं पिया हिन में। ऐं हाणे असां हिन में मिक्स कंदासीं डिटर्जेंट। ऐं हाणे आस्ते आस्ते हिनखे असां हलाईंदासीं। पहिरियां तव्हां ॾिसो त हीउ जार जेको आहे उहो बिल्कुलु असांजो तमामु चिढो आहे। लेकिन हिनखे मिक्स कंदा रहंदासीं। तव्हां हाणे ॾिसी सघो था त हीअ असांजो प्लास्टिक बिल्कुलु जेको आहे उहो रेडी आहे। हिन में जेको रहियल पाणी आहे उहो जेकॾहिं असां हारे छॾियूं त हीउ असांजो बिल्कुलु जेको आहे उहो प्लास्टिक जेको आहे बिल्कुलु रेडी आहे। ऐं हिनखे हाणे अलॻि कंदासीं, सेपरेट कंदासीं। असां रहियल पाणी जेको हिन में आहे इहो असां हारींदासीं। हीउ तव्हां ॾिसी सघो था हीउ असांजो प्लास्टिक बिल्कुलु रेडी आहे। ऐं हिन जी जहिड़ी शेप बि तव्हां चाहियो, रियल प्लास्टिक हिकिड़ो ज़बरदस्त जीअं बि तव्हां हिनजो ठाहियो प्लास्टिक, जहिड़ी शेप तव्हां हिनजी करणु चाहियो, जहिड़ी शेप बि तव्हां हिन मां जेको बि ठाहिणु चाहियो था, यू कैन डू दिस एंड दिस इज़ अ वंडरफुल एक्टिविटी। दिस इज़ अ रियल प्लास्टिक। हीअ आसान जेको डिटर्जेंट हुयो असांजो उन मां ही असां प्लास्टिक ठाहियो आहे। हिनखे जेतिरो बि तव्हां फोल्ड कयो, हिकिड़ो कयो, वॾो कयो, यू कैन डू दिस। दिस इज़ अमेजिंग, फैंटास्टिक, रियल प्लास्टिक। दिस इज़ अ प्लास्टिक, रियल प्लास्टिक। तव्हां ॾिसी सघो था हीउ प्लास्टिक असांजो आसानी सां ज़बरदस्त असांजो ही बहितरीनु हिकिड़ो जेको आहे प्लास्टिक असांजी तयारु थी वई, रेडी थी वई। उमेद आहे तव्हांखे हीउ असांजो प्रैक्टिकल पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं असां तव्हांखे आईंदा बि अहिड़े क़िस्म जा प्रैक्टिकल ॿुधाए सघूं। महिरबानी।